केमिस्ट्री क्लास 10 बाब ॿियों सबक 13 तस्वुराती खाको कॉन्सेप्ट मैप आया केमिस्ट्री उस्ताद नजीला चन्ना आवां सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे जो लेक्चर जा मौजू आहिनि कॉन्सेप्ट मैप जेको असीं एसिड बेस ऐं साल्ट जो चैप्टर पढ़ियोसीं उन्हनि जा जेके बि तस्वर आहिनि असां उन जे खाके ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। कॉन्सेप्ट मैप फॉर एसिड एंड बेस जंहिंमें जेकी मुख्य कॉन्सेप्ट आहिनि उहे ही ॾिनल आहिनि वारे वारे सां असां हिकिड़ो हिकिड़ो क्लियर कंदा हलंदासीं। कॉन्सेप्ट मैप फॉर एसिड एंड बेस असासन ऐं तेज़ाबनि जे लाइ असांजो कॉन्सेप्ट मैप आहे। तव्हांखे यादि हूंदो त असां पंहिंजे चैप्टर में एसिड्स बेसिस ऐं साल्ट्स जे बारे में असां पढ़ियो हुयोसीं। तेज़ाब जिन जे बारे में असां उन जूं तबई ख़ासियतूं पढ़ियूं हुयूंसीं, असासन जूं ऐं लूणनि जूं पिणु पढ़ियूं हुयूंसीं ऐं संदनि कीमियाई ख़ासियतुनि ते पिणु ॻाल्हि ॿोल कई हुईसीं। तेज़ाब पंहिंजे ज़ाइके में खटा थियनि था ऐं असास पंहिंजे ज़ाइके में कड़ा थींदा आहिनि ऐं स्लिपरी थींदा आहिनि, तिरकणा थींदा आहिनि। ऐं साल्ट्स जेके आहिनि उन्हनि जी टेस्ट जेका आहे उहा नमकीन थींदी आहे ऐं उहे आयोनिक कंपाउंड थींदा आहिनि ऐं उन्हनि जी पीएच न्यूट्रल थींदी आहे। असासन जी पीएच जेका आहे उहा 7 खां मथे थींदी आहे ऐं असांजो एसिड्स जेके आहिनि उन्हनि जी पीएच 7 खां घटि थींदी आहे, बिलो थींदी आहे। साल्ट्स जी पीएच न्यूट्रल मां मुराद आहे त साल्ट्स जी पीएच 7 थींदी आहे, जीअं पाणीअ जी पीएच 7 आहे। तेज़ाबनि में मिसाल आहे सल्फ्यूरिक एसिड या एसिटिक एसिड आहे। हिकिड़ा असांजा थींदा आहिनि ऑर्गेनिक एसिड्स थींदा आहिनि, ॿिया वरी असांजा मिनरल एसिड्स थींदा आहिनि। ऐं असासन में जीअं सोडियम हाइड्रोक्साइड, पोटेशियम हाइड्रोक्साइड आहे या अमोनिया आहे, ईअं लूणनि जा मिसाल आयोनिक कंपाउंड्स आहिनि जीअं सोडियम क्लोराइड आहे या असांजो कैल्शियम कार्बोनेट आहे। तेज़ाबनि जी कीमियाई ख़ासियतुनि ते जेकॾहिं असां ॻाल्हि ॿोल कयूं त असांखे आर्हीनियस थ्योरी, द ब्रांस्टेड लोरी थ्योरी ऐं द लुईस थ्योरी जी असां ॻाल्हि ॿोल कयूं था। आर्हीनियस थ्योरी उहो पहिरियों नज़रियो हुयो जंहिं तेज़ाबनि ऐं असासन खे हाइड्रोजन आयन ऐं हाइड्रो ऑक्साइड आयन जे बुनियाद ते विरायो। आर्हीनियस थ्योरी जे मूजिबि एसिड्स आर सब्सटेंसेस दैट प्रोड्यूस हाइड्रोजन आयन। तेज़ाब आबी गारनि में हाइड्रोजन आयन ॾींदड़ एंड बेसिस आर सब्सटेंसेस दैट प्रोड्यूस हाइड्रो ऑक्सिल आयन व्हेन डिसॉल्वड इन वाटर ऐं असास हाइड्रो ऑक्सिल आयन पैदा कंदड़ हूंदा आहिनि। आर्हीनियस जो चवणु हुयो त तेज़ाब उहे शयूं आहिनि जेकी जॾहिं पाणीअ में घिरंदा आहिनि त उन में हाइड्रोजन आयन जी कंसंट्रेशन पैदा कंदा आहिनि ऐं असास उहे शयूं आहिनि जेकी पाणीअ में मिलण सां हाइड्रो ऑक्सिल आयन जी कंसंट्रेशन रिलीज कंदा आहिनि। मिसाल जे तौर ते हाइड्रोक्लोरिक एसिड आर्हीनियस वारो तेज़ाब आहे ऐं सोडियम हाइड्रोक्साइड आर्हीनियस वारो बेस आहे। इन खां पोइ हिते द ब्रांस्टेड लोरी थ्योरी पेश थी हुई। उन में प्रोटॉन जे बुनियाद ते तेज़ाबनि ऐं असासन खे विरायो वियो। ब्रांस्टेड लोरी जे नज़रिए मूजिबि एन एसिड इज़ अ प्रोटॉन डोनर। तेज़ाब उहा शइ हूंदी जेका प्रोटॉन ॾेई सघे ऐं असास उहा शइ हूंदी जेका प्रोटॉन खे क़बूल करे सघे। मिसाल जे तौर ते अमोनिया आहे, इहा प्रोटॉन क़बूल करे अमोनियम आयन में तब्दील थी वेंदी आहे। तंहिंजे करे इहा जेका अमोनिया आहे उहा छा असास आहे, छो त प्रोटॉन क़बूल करे सघे थी। ऐं पाणी जेको आहे उहो ब्रांस्टेड लोरीअ जे थ्योरी मूजिबि एसिड आहे, छो त इहो पंहिंजो प्रोटॉन ॾेई सघे थो, अमोनिया खे बि ॾेई सघे थो, ॿियनि सब्सटेंसेस खे बि ॾेई सघे थो जिन वटि लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन हुजे। तंहिंजे करे वाटर छा आहे उहो एसिड आहे। पर असांखे इहा पिणु ख़बर आहे त इहो ई वाटर जेको आहे पाण प्रोटॉन क़बूल पिणु कंदो आहे। मिसाल जे तौर ते हाइड्रोक्लोरिक एसिड सां इहो रिएक्शन करे त हाइड्रोनियम आयन में तब्दील थी वेंदो। हाणे छा थी वियो, पाणी हिते त वरी बेस वांगुरु रिएक्शन थो करे छो त प्रोटॉन हिन क़बूल कयो आहे। सो ब्रांस्टेड लोरी थ्योरीअ मूजिबि अहिड़ा सब्सटेंसेस जेके प्रोटॉन क़बूल बि करे सघनि, प्रोटॉन ॾेई बि सघनि, यानी एसिड वांगुरु बि रिएक्शन कनि ऐं बेस वांगुरु बि रिएक्शन कनि, त उन्हनि खे चइबो आहे एम्फोटेरिक सब्सटेंस। सो वाटर इज़ अ टाइप ऑफ एन एम्फोटेरिक सब्सटेंस। इन खां बाद में असां हिकिड़ी वॾी ब्रॉडर थ्योरी द लुईस थ्योरी पढ़ी हुईसीं जेका साइंसदान जी.एन. लुईस 1923 में पेश कई हुई। हुन इलेक्ट्रॉननि जे बुनियाद ते तेज़ाबनि ऐं असासन खे विरायो। लुईस थ्योरीअ जे मूजिबि एसिड्स उहे शयूं आहिनि जेकी इलेक्ट्रॉन पेयर क़बूल करे सघनि ऐं वरी बेसिस उहे शयूं हूंदियूं आहिनि जेकी इलेक्ट्रॉन पेयर ॾेई सघनि। इन्हनि ॿिन्ही जे विच ते कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड ठहंदो आहे ऐं जेका प्रोडक्ट ठहंदी आहे उनखे असां चवंदा आहियूं एडक्ट। एसिड्स मिसाल जे तौर ते बोरान ट्राइफ्लोराइड। हाणे हिते ॾिसो बोरान खे 3 वैलेंस इलेक्ट्रॉन हूंदा जेके फ्लोरीन सां बॉन्डेड हूंदा। पाण वटि अञा 2 इलेक्ट्रॉननि जी खोट अथसि। तंहिंजे करे अमोनिया जंहिंजी नाइट्रोजन वटि सेंट्रल एटम वटि लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन मौजूदु आहे, उहो हिनखे पंहिंजा 2 इलेक्ट्रॉन शेयर कंदो। ॿई पाण में इहे इलेक्ट्रॉन पेयर जेको आहे सो शेयर करे कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड ठाहींदा आहिनि। सो द लुईस थ्योरीअ जे मूजिबि एसिड्स उहे हूंदा आहिनि जेके इलेक्ट्रॉन पेयर क़बूल कनि ऐं बेसिस उहे हूंदा आहिनि जेके इलेक्ट्रॉन पेयर खे
डोनेट कनि। असीं एसिड बेसिस ऐं साल्ट्स जी जेका ॿी क्लासिफिकेशन कई हुईसीं या उन्हनि जी असां जेका सुञाणप कयूं पिया त उहा pH मूजिबि कयूं पिया। pH स्केल छा कमु कंदी आहे? उहा मेजर कंदी आहे, असांखे ॿुधाईंदी आहे त शयूं एसिडिक कीअं आहिनि ऐं कहिड़ियूं शयूं एसिडिक आहिनि, केतिरियूं एसिडिक आहिनि, कहिड़ी शइ केतिरी बेसिक आहे, केतिरी मज़बूत एसिडिक बेसिक आहे ऐं केतिरी कमज़ोर बेसिक आहे। इन्हनि शयुनि खे सम्झाइण जे लाइ असां pH जो कॉन्सेप्ट पढ़ियो हुयोसीं। pH जी हिकिड़ी रेंज थींदी आहे, उहो 1 खां वठी 14 ताईं शयुनि खे उन pH जे मूजिबि जेको आहे सो पाण उन्हनि खे डिस्ट्रीब्यूट करे रखियो आहे। जन शयुनि जी pH 1 हूंदी आहे उहे वेरी स्ट्रॉन्ग एसिडिक हूंदियूं आहिनि ऐं 1 खां वठी 7 ताईं जेके शयूं अची वञनि थियूं 7 खां अॻु यानी 6.5 सम्झो या 7 खां 6.9 ताईं सम्झो, इहे सभु शयूं जेके आहिनि उहे एसिडिक आहिनि। ऐं वरी 7 ते जेके बि शयूं अचनि थियूं जंहिंजी pH 7 आहे उहे न्यूट्रल थींदियूं आहिनि। जीअं लूण जी ॻाल्हि कईसीं, पाणी जी ॻाल्हि कईसीं, इहे शयूं pH 7 वारियूं थींदियूं आहिनि। pH 7 खां वरी मथे हलो था जॾहिं 7.4 5 6 वेंदे 14 ताईं इन pH रेंज में जेके बि शयूं अचनि थियूं उन्हनि खे बेसिस सॾियो वञे थो। हीअ ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त 7 खां जीअं पोइ ते हलंदासीं 6 5 4 3 2 1 ताईं त शयुनि जी एसिडिटी हिन तरफ़ इंक्रीज़ थींदी हलंदी। हिकिड़ियूं 2 शयूं खणूं था, हिकिड़ीअ जी जेका आहे सो pH आहे 4 ऐं ॿीअ जी pH आहे 1, त हाणे जेका 1 pH वारी शइ आहे उनजी उहा हाईली एसिडिक हूंदी, जेका शइ 4 pH वारी आहे उहा स्लाइटली एसिडिक हूंदी आहे। वरी 7 खां जीअं हेॾे हलंदासीं त बेसिसिटी वधंदी वेंदी, बेस जी ताक़त वधंदी वेंदी। 9 10 वारियूं जेके शयूं आहिनि बेस जंहिंजी pH 9 10 आहे उहे स्लाइटली बेसिक हूंदियूं आहिनि ऐं जंहिंजी 13 14 pH हूंदी आहे उहे हाईली बेसिक हूंदियूं आहिनि। इंडिकेटर्स जे बारे में पढ़ियो हुयोसीं, जेकी अहिड़ा कीमियाई सब्सटेंसिस थींदा आहिनि जेकी असांखे कंहिं बि शइ जे बारे में इहो ॿुधाईंदा आहिनि त इहो एसिड आहे या इहो बेस आहे या इन जी pH केतिरी आहे। फॉर एग्ज़ाम्पल असां जेको आहे सो इहे जेके इंडिकेटर्स आहिनि उन्हनि खे इस्तेमालु कयूं था त उहे कलर चेंज करे ऐं असांखे ॿुधाईंदा आहिनि। उहो कलर असां चेंज जेका थींदी आहे कलर में उनखे ॾिसी करे अंदाज़ो लॻाईंदा आहियूं त का शइ जेका आहे सो एसिडिक सॉल्यूशन आहे या बेसिक सॉल्यूशन आहे या उनजी pH आहे केतिरी। इंडिकेटर्स हिकिड़ा केमिकल सब्सटेंसिस थींदा आहिनि जेकी मुख़्तलिफ़ शयुनि जी सुञाणप में इस्तेमालु थियनि था। इंडिकेटर्स में असीं पढ़िया हुयासीं हिकिड़ो लिटमस पेपर, ॿियो पढ़ियो हुयोसीं असां रेड कैबेज वाटर ऐं वरी यूनिवर्सल इंडिकेटर पिणु पढ़ियो हुयोसीं। इन्हनि खां अलावा ॿिया बि कीमियाई मुरकब ऐं अंसर आहिनि जेकी इंडिकेटर तौर ते इस्तेमालु थींदा आहिनि। लिटमस पेपर 2 क़िस्मनि जो ईंदो आहे, हिकिड़ो हूंदो आहे लिटमस पेपर ब्लू लिटमस पेपर ऐं ॿियो ईंदो आहे रेड लिटमस पेपर जंहिंजो रंग ॻाढ़ो हूंदो आहे। ब्लू लिटमस पेपर असांखे तेज़ाब सुञाणण में या ॻोल्हण में मदद कंदो आहे। मिसाल जे तौर ते हिकिड़ो को बि सॉल्यूशन आहे, बैटरी जो पाणी खयोंसीं, लीमे जी रस खईंसीं, टमाटे जी रस खईंसीं, पर असांखे इहो मालूम न आहे त लीमे जी रस या टमाटे जी रस एसिडिक आहे या बेसिक आहे, त असां छा कंदासीं ब्लू लिटमस पेपर टमाटे जी रस में ॿोड़ींदासीं ऐं इहो ब्लू लिटमस पेपर जेकॾहिं ॻाढ़ो थी वियो त असां चवंदासीं त टमाटे जी रस एसिडिक आहे, छो त हुन ब्लू लिटमस पेपर खे ॻाढ़ो करे छॾियो। वरी ॻाढ़ो लिटमस पेपर जेको आहे असांखे बेसिक जेके सब्सटेंसिस आहिनि सॉल्यूशन्स आहिनि उन्हनि जी सुञाणप करण में मदद ॾींदो आहे। कंहिं बि शइ में जेकॾहिं तव्हां ॻाढ़ो लिटमस पेपर ॿोड़ियो था ऐं उहो ॻाढ़ो लिटमस पेपर ब्लू थी वियो त यकीनन उहो तव्हांजो जेको सॉल्यूशन आहे उहो बेसिक आहे। लिटमस पेपर खां पोइ ते असां डिटेल में पढ़ियो हुयोसीं यूनिवर्सल इंडिकेटर। यूनिवर्सल इंडिकेटर बि हिकिड़े क़िस्म जो pH पेपर हूंदो आहे, पर उनखे असां यूनिवर्सल सॾियूं था छो त उहो न रुॻो असांखे इहो ॿुधाईंदो आहे त जेको सॉल्यूशन आहे उहो एसिडिक आहे या बेसिक आहे, पर असांखे उन जो हिकिड़ो मख़सूसु रंग बि ॾींदो आहे जेको असां हेॾां भेट करे ऐं असां ॿुधाईंदा आहियूं त इन जी pH घणी आहे। फॉर एग्ज़ाम्पल ही जेकॾहिं असां यूनिवर्सल pH पेपर हिन सॉल्यूशन में विधोसीं त इहो यूनिवर्सल pH पेपर आहे जेको आहे सो उनजो हिकिड़ो कलर थी वियो आहे ब्लू। हाणे असां उन ब्लू कलर खे हिते भेटाईंदासीं ऐं हेॾां पोइ असां ॾिसंदासीं त हिन जी जेका pH आहे उहा तक़रीबन 11.7 आहे, यानी ही जेको असास आहे उहो उन जी जेका pH आहे उहा 11.7 आहे। यूनिवर्सल जेको इंडिकेटर आहे उनखे तक़रीबन जेको आहे सो कलरनि जी रंगनि जी हिकिड़ी ख़ासि रेंज थींदी आहे,
उन्हनि में असांखे एसेट्स जे बारे में ॿुधाईंदो आहे। एसेट्स उहे शयूं हूंदियूं जिन में जेकॾहिं यूनिवर्सल पेपर ॿोड़ियो ऐं तव्हांखे उहो यूनिवर्सल पेपर जेको आहे सो ॻाढ़ो थी वञे, ऑरेंज थी वञे या येलो थी वञे त सम्झी वञो त इन जो इहो जेको आहे सो एसिड आहे। वरी न्यूट्रल जे लाइ उहो छा कंदो, साए रंग जो थी वेंदो, यानी जेका शइ तव्हां इस्तेमालु कई आहे उहो साए रंग जो आहे, उनजी pH जेका आहे उहा 7 आहे। ऐं वरी बेसिस जे लाइ पिणु हुन वटि 2 कलर हूंदा आहिनि, हिकिड़ो ब्लू ॿियो पर्पल। हितां खां वठी ब्लू हेसि ताईं पर्पल ताईं हले थो। जेतिरो गहरो पर्पल हूंदो ओतिरो असां चवंदासीं उहो स्ट्रांग आहे। इंडिकेटर्स, लिटमस पेपर, रेड कैबेज वाटर, यूनिवर्सल इंडिकेटर्स ऐं उन्हनि जे रंगनि जे बारे में असां ॻाल्हायोसीं। एसिड्स, बेसिस ऐं साल्ट्स, pH स्केल जे बारे में असां वज़ाहत कईसीं। इन सां गॾोगॾु असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।